अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अमां ॾिसी रहिया आहियो महरान टीवी न्यूज़ ऐं मां आहियां ज़ारा हुसैन। सभ खां पहिरीं हिकु नज़र हिन वक़्त जी ख़ासि ख़बरनि ते। इस्लामाबाद में कोरोना सबब करंटीना में वज़ीर आज़म जी सदारत हेठि इजलास। कोरोना जी टीं लहर, वैक्सीनेशन ऐं सियासी सूरत-हाल ते गौर वीचार। इमरान ख़ान चयो आहे त पहिरियों भेरो ताक़तवर माफ़िया ते कानून ज़ाब्तो आंदो आहे। कोरोना जी टीं लहर इंतिहाई ख़तरनाक आहे, SOPs ते हर सूरत ते अमल करायो वञे। मरियम नवाज़ जी नेब जी पेशी दौरान कंहिं बि कानून हथ में खणण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। पाकिस्तानी ठान ले जब मुश्किल मुश्किल कब रहती है, एक है कौम और एक मंजिल, एक है कौम और एक मंजिल। इस्लामाबाद में यौम पाकिस्तान जी परेड, नाराए तकबीर ऐं पाकिस्तान जिंदाबाद जे नारनि जी गूंज। हवाई फ़ौज जे सरबराह जी क़यादत में फ्लाई पास जो शानदार मुज़ाहिरो। शेर दिल टीम ख़ूबसूरत फॉर्मेशन्स सां आसमान ते रंग पखेड़िया। टिन्ही फ़ौजनि जे दस्तनि ऐं जवाननि तरफ़ां दिफ़ाई ऐं फ़ौजी ताक़त जो भरपूर मुज़ाहिरो। टैंकनि ऐं तोपखाननि ते ॿधल दस्तनि जी सलामी। चइनी सूबनि जे सक़ाफ़त पेश कई वई। परेड में सदर आरिफ अलवी, टिन्ही फ़ौजनि जे सरबराहनि ऐं ॿियनि महिमाननि जी शिरकत। हमारे भाई हाल पाक तुर्क दोस्ती जिंदाबाद। दिल दिल पाकिस्तान, जान जान पाकिस्तान। जीवे जीवे पाकिस्तान, जीवे जीवे तुर्की। फौजी परेड में तुर्की जी फिजाया दस्ते तरफां शानदार करतब जो मुज़ाहिरो। दिल दिल पाकिस्तान, जान जान पाकिस्तान चई पाकिस्तानियनि जा दिल खटे वरिता। सोलो तुर्क जो अलविदा चवण जो बि मुनफरिद अंदाज़। तुर्क महतर मिलिट्री बैंड जे ख़सूसी परफॉर्मेंस। सल्तनते उस्मानिया दौर जी रिवायती जंग धुन वॼाई वई। बहरैन, फ़लस्तीन, इराक ऐं श्रीलंका जी पैरा ट्रॉपर्स जी ख़सूसी शिरकत। सदर आरिफ अलवी चयो आहे त असांजे अमन वारी ख़्वाहिश खे कमज़ोरी न सम्झियो वञे। कश्मीर पाकिस्तान जी साह वारी रग आहे। भारत कश्मीर में इंसानी हक़ ग़स्ब कया आहिनि। ॾखण एशिया जी क़यादत तासुब वारी सियासत ख़त्म करे ख़िते में जटादार अमन लाइ कश्मीर जो मसइलो हल थियणु ज़रूरी आहे। पाकिस्तानी क़ौम कश्मीरियुनि सां गॾु बीठल आहे ऐं हमेशह गॾु रहंदी। पीर ॻोठ भरिसां दंग स्टाफ वटि मिल्कियत जी तकरार तां हिकु ॼणो क़तल। जवाबदारनि कुहाड़ियुनि जा वार करे हज़ार ख़ान जीहू खे क़तल करे छॾियो। लालकाणे जी अदालत फुर ऐं धमकियुनि वारे केस में 4 पुलिस एहलकारनि खे 7 साल क़ैद जी सज़ा ॿुधाए छॾी। सज़ा ॿुधायल एहलकारनि में अहमद अली संदेलो, मोर बुघियो, अली ख़ान महर ऐं मोहम्मद यूसुफ बुघियो शामिल।